हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो रन रेट आहे। हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो रन रेट आहे। ये जिंदगी भी हिकु क्रिकेट आहे। हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो रन रेट आहे। ये जिंदगी भी हिकु क्रिकेट आहे। शरीर रूपी पिच ते, पृथ्वी रूपी स्टेडियम में, शरीर रूपी पिच ते, पृथ्वी रूपी स्टेडियम में हे वक्त बॉलिंग करे रहियो आहे। शरीर रूपी पिच ते, पृथ्वी रूपी स्टेडियम में हे वक्त बॉलिंग करे रहियो आहे। धर्मराज एम्पायर आहे। बीमारियूं परेशानियूं फील्डिंग थी कनि ऐं साह असांजो विकेट आहे। धर्मराज एम्पायर आहे। परेशानियूं बीमारियूं फील्डिंग थी कनि, विकेट असांजो साह आहे ऐं विकेट कीपर यमराज आहे। जेॾी महिल बि गिल्लियूं बिखेरे छॾींदो, साह टुटो साह छुटो, गिल्लियूं किरियूं, साह छुटो साह टुटो। हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो रन रेट आहे। हिकु जिंदगी, ये जिंदगी भी क्रिकेट आहे। के आक्रमक बल्लेबाज जल्दी पवेलियन हलिया वेंदा आहिनि। के आक्रमक बल्लेबाज जल्दी पवेलियन हलिया वेंदा आहिनि। के उॾाईंदा आहिनि पंहिंजी ज़िंदगीअ खे धुएं में, के उॾाईंदा आहिनि पंहिंजी ज़िंदगीअ खे शराब में। पर यादि रखिजो, उहे बाउंड्रीअ ते जल्दी कैच आउट थी वेंदा। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रन रेट आहे। ये जिंदगी भी हिकु क्रिकेट आहे। ये जिंदगी भी हिकु क्रिकेट आहे। सीमित ओवरनि जो मैच आहे। यादि रखिजो, डे नाइट जो मैच आहे। राति ॾींहुं जी ज़िंदगी हले थी, हाय 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 हाय। ऐं हिन में सीमित ओवर आहिनि। कुछ ओवर बीतजी चुका आहिनि, कुछ ओवर बाक़ी आहिनि। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, मिले अगरि तव्हांखे मौक़ो, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, मिली वञे अगरि तव्हांखे कंहिंजी भलाईअ जो मौक़ो, त हणी छॾिजो छक्को ऐं चौको। वरना हे ब्रेन हेमरेज, हे हार्ट अटैक, हे एक्सीडेंट यानी रन आउट आहे। ये ब्रेन हेमरेज, हे एक्सीडेंट, हे हार्ट अटैक, हे रन आउट आहे। इन करे ऐं मुंहिंजा प्यारा पृथ्वी, पारी अहिड़ी खेॾणी आहे तोखे, पारी इंसानियत जी अहिड़ी खेॾणी आहे कि भले खेल ख़त्म थी वञे, पर माण्हू बैट्समैन खे यादि रखनि, खिलाड़ीअ खे यादि रखनि, तुंहिंजी रांदि खे यादि रखनि। जय झूलेलाल। ॾियारी जी तव्हां सभिनी खे वाधायूं। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रन रेट आहे। ये ज़िंदगी भी हिकु क्रिकेट आहे। सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो। जय झूलेलाल।